सिक्योरिटी फोर्सेस जो बोनीर में दहशतगर्दनि खिलाफ ऑपरेशन। दहशतगर्द टोले जो सरबराह सलीम उर्फ रबानी मारिजी वियो, 2 ॼणा ज़ख़्मी। दहशतगर्दनि सां वेड़ में पाक फ़ौज जा 2 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मारिजी वियल दहशतगर्द सलीम उर्फ रबानी टारगेट किलिंग ऐं भत्ताखोरी में मुलविस आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े नौशकी में फायरिंग जे 2 धार वाक़िअनि में 11 ॼणा मारिजी विया। हथियारबंदनि क़ौमी शाहराह ते बस मां अगवा कयल 9 औरतुनि खे क़त्ल करे छॾियो। गाॾी ते हथियारबंदनि जी फायरिंग में बि 2 ॼणा क़त्ल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ नौशकी वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। संदसि चवणु आहे त ॾुख जी हिन घड़ीअ में हू सोगवार ख़ानदाननि सां गॾु बीठल आहिनि। दहशतगर्दनि ऐं संदनि मददगारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वेंदी। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुखरी जो चवणु आहे त वाक़े में मुलविस दहशतगर्दनि खे माफ़ न कयो वेंदो। दहशतगर्दी जे वाक़िअनि जो मक़सदु बलोचिस्तान जो अमन तबाह करणु आहे। सिराड़ी भरिसां दिलि ॾुखोईंदड़ वाक़ियो। ॻोठ रमज़ान उनड़ में घर जी भिति किरण सबबि 4 ॿारहा दॿिजी फ़ौत। वाक़े सबबि इलाइक़े में सोग वालिदैन खे बेहोशी जा दौरा। सिंध हाई कोर्ट जे 6 एडिशनल जजनि पंहिंजे उहिदे जो कसम खणी वरितो। चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी 9 जजनि खे पंहिंजे उहिदे जो कसम खणायो। सिंध हाई कोर्ट जे जजनि जो अंग वधी 32 थी वियो। अञा बि 9 मुस्तक़िल जजनि जूं जायूं ख़ाली। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾिहाड़े भी वक़फ़े सां बरसात। वधीक 3 ॼणा फ़ौत। खुजदार, सोराब, कलात, मस्तूंग, नौशकी, बोलान ऐं पशीन में वक़फ़े सां बरसात। नौशकी, कोलपुर ऐं मसूंग में ॻड़े सबबि थधि में इज़ाफ़ो। समूरनि कमिश्नरनि ऐं डिप्टी कमिश्नर खे अलर्ट रहण जी हिदायत। डेरा मुराद जमाली में हथियारबंदनि हिक ॼणे खे गोली हणी क़त्ल करे छॾियो। हिकु मर्निंग। शहदादकोट में बदअमनी ख़िलाफ़ ट्रांसपोर्टनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ट्रांसपोर्टनि जो चवणु आहे त हथियारबंदनि ट्रालर ड्राइवर खां 1,80,000 रुपया फुर कया। हिकु हथियारबंद जी फ़ोन पुलिस हवाले कई, पर जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई वई आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट सबबि आबादकार सरापा एहतजाज। उॾेरे लाल बिन नसीर केनाल जे नंढनि आबादकारनि जो पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। झोल में पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ आबादकारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फ़ौत। खान वाउंड वेझो ट्रैक्टर तां किरण सबबि नीगर फ़ौत। तंडेजान मोहम्मद में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि 1 ॼणो फ़ौत। खैबर वटि क़ौमी शाहराह ते हादसे में ज़ख़्मी औरत हयाती विञाए वेठी। न्यूजीलैंड क्रिकेट टीम T20 सीरीज़ लाइ पाकिस्तान पहुची रही आहे। ॿिन्हिनि टीमुनि विच में सीरीज़ जी पहिरीं मैच 18 अप्रैल ते रावलपिंडी में खेॾी वेंदी। PCB तरफ़ां मैच ऑफिशियल्स जो ऐलान। एहसन रज़ा ऐं अलीम डार एम्पायरनि जे पैनल में शामिल।